नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के लाहौर मां खबर ॾींदा हलूं त लाहौर में स्टेज अदाकारा दुआ चौधरी साथियुनि औरतुनि सां गॾिजी ग्रीन थाने ते का करे पंहिंजे ॿिनि साथियुनि खे पुलिस वटां छॾाए वई। पुलिस मूजिब गुज़िरियल राति ग्रीन टाउन में स्टेज अदाकारा दुआ चौधरी जे घर में सालगिरह पार्टी में होल हंगामे जो इतला मिलियो हो। शिकायत ते पुलिस पहुती त दुआ चौधरी ऐं उते मौजूद माण्हुनि एहलकारनि सां मुंह मारी कई। पुलिस ॿिनि माण्हुनि अदनान ऐं अब्दुल्ला खे पकड़े थाने ते आंदो हो। थोरी देर खां पोइ दुआ चौधरी कुछ औरतुनि सां गॾिजी पहुती ऐं ॿिन्ही साथियुनि खे थाणे तां छॾाए वई। पुलिस मूजिब वाक़िए खिलाफ़ 7 औरतुनि समेत 10 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। FIR मूजिब दुआ फिज़ा काइनात सहर ऐं इन्हनि जे ॿिनि साथियुनि थाणे ते का कई ऐं ॿिनि साथियुनि खे पुलिस वटां छॾाए वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।